नाज़रीन, कंडियारो मां रिपोर्टर जमील अहमद सरगाणी की रिपोर्ट मूजिब कंडियारो भरिसां 8 महीना अॻु बेदर्दी सां क़तल थी वियल ॻोठ परियल सरगाणी जो रहासी मज़हर सरगाणी के वारसनि वटि मेड़ मिंथ काफ़िलो पहुतो। क़तल के इल्ज़ाम हेठि आयल धुर कुर्बान सरगाणी ऐं जुमन सरगाणी तरफ़ां मेड़ मिंथ काफ़िले की अॻवानी में सैयद राशिद हुसैन शाह, दिलदार अली सरगाणी, घूरल खान लोची, गुल हसन सूमरो, नज़ीर अहमद सरगाणी, गुलाम मुस्तफ़ा सरगाणी ऐं ॿिया करे रहिया हुआ। मेड़ मिंथ काफ़िले में अवामी माण्हू सैयद ऐं क़ुरान पाक खणी ईंदड़ धुर जो चवणु हुयो त असां मामले के निबेरण लाइ ही मेड़ खणी आया आहियूं। नज़ीर सरगाणी चयो त इलाइक़े जे कंहिं बि नेक मर्द वटि फ़ैसिलो करायो, असां राज़ी आहियूं। जंहिं ते आयल मेड़ खे मान ॾींदे मक़तूल जे वारसनि गुलाम शबीर सरगाणी ऐं मिस्किन अली सरगाणी मामले के ख़त्म कराइण जे लाइ फ़ैसिले कराइण जी रज़ामंदी ॾेखारी ऐं चयो त असांखे हिकु हफ़्ते जी मोहलत ॾिनी वञे, जंहिं बाद असां सोची सम्झी ॿुधाईंदासीं त फ़ैसिलो कहिड़े नेक मर्द वटि करायो वञे। ॿिन्ही धुरियुनि विच में सुलह कराइण जो अहम किरदारु अदा कंदे नेक मर्द दिलदार अली सरगाणी साफ़िन खे ॿुधायो त हिन सैयद ऐं क़ुरान पाक लॻ मुंहिंजी गुज़ारिश उहा आहे त इनशाअल्लाह जेको बि अमीन मुक़ररु थींदो थिए त उहो बि हिन क़ुरान पाक लॻ हक़ सच जो फ़ैसिलो करे धुरियुनि खे खीर खंड करे छॾे। असां खेनि राज़ी आहियूं ऐं इलाइक़े में अमन अमान चाहियूं था। जी नाज़रीन, कुछ महीना पहिरियां सरगाणी बिरादरी में को इतफ़ाक़ थियो जंहिं खून थी वियो। उन खून के सिलसिले में सैयद राशिद हुसैन शाह ऐं क़ुरान पाक सरगाणी बिरादरी जेको आहे सो मेड़ खणी गुलाम शबीर जे तॾे ते आया, जंहिं ते गुलाम शबीर सरगाणी सैयद ऐं क़ुरान पाक के मान ॾींदे हिननि खे फ़ैसिले जे लाइ हा करे छॾी आहे। अहिड़ी ख़बर आहे जेका तव्हां सां शेयर कयूं पिया।